आऊं आहियां इफ्तिखार सुमरो। अमी ॿुधी रहिया आहियो मुंहिंजो पसंदीदा प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। पेश करियूं था असां पंहिंजे प्रोग्राम जो ॿियो रेगुलर सिलसिलो हफ़्तेवार रेडियो कॉलम। ऐं असां थोड़ी देरि अॻु में जेको सिलसिलो पेश कयोसीं निज़ार क़बानीअ जी शाइरीअ जो, उन ॾिस में बि अॼु 7वीं कड़ी पेश कई वई ऐं रेडियो कॉलम जी बि अॼु 7वीं कड़ी पेश कई पई वञे। ऐं नवाज़ कुंभर अॼु हिकु मुनफ़रिद ऐं दिलचस्प मौज़ूअ ते पंहिंजो रेडियो कॉलम अवां जी ख़िदमत में पेश करण वारो आहे, जंहिंजो उनवान आहे माखीअ जी हिफ़ाज़त लाइ कानून साज़ीअ जी ज़रूरत। त अचो त ॿुधूं था त इहा माखी हनी ऐं हनी बी जेका माखीअ जी मख आहे उनखे बि असां माखी चऊं था, त उन जूं मॉडेलिटीज़ छा आहिनि, उन जूं तफ़सीलात छा आहिनि, उहा लाहिबी कीअं आहे, उन जे हवाले सां असां वटि 60 सवण कहिड़ा मशहूरु आहिनि, उहा इलाज लाइ कीअं कीअं थी इस्तेमालु थिए ऐं उन सां असां भाग ऐं निभाग खे कीअं वाबस्ता करे छॾियो आहे, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो मुख़्तसिर जाइज़ो हिन दिलचस्प रेडियो कॉलम में, जंहिंजो उनवान आहे माखीअ जी हिफ़ाज़त लाइ कानून साज़ीअ जी ज़रूरत। ऐं अवां जी ख़िदमत में पेश करे थो नामियारो लेखक ऐं कॉलम नवीस नवाज़ कुंभर। माखी जी हिफ़ाज़त लाइ कानून साज़ी जी ज़रूरत। अॼोके जदीद दौर में जेके असलोकियूं शयूं, जिन्सूं ऐं जीत जहिड़ा ख़तरनि में घेरजी वजूद विञाए रहिया आहिनि, उन्हनि में माखी बि हिकु आहे। माखी जेका कुदरत जे नेमतनि मां हिकु आहे ऐं हिकमत जे हवाले सां बेहद मुफ़ीद ऐं अहम आहे, उहा आहिस्ते आहिस्ते झंगलनि, ॿेलनि ऐं वणनि जे वढजण बाद महदूद थींदी वजूद विञाईंदी फार्मनि ताईं महदूद थी रही आहे। उहे माण्हू जेके चवनि था त जीत जणिया इंसान लाइ कीअं फ़ाइदेमंद थी सघनि था, उन्हनि खे माखी जे मखनि ते ज़रूरु गौर करणु घुरिजे। पर हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा आहे त अंग्रेज़ दौर खां वठी अॼु ताईं माखी लाइ अलॻि सां को बि क़ाइदो कानून जुड़ियल आहे। को भली केतिरी बि माखी लाहे, कंहिं बि तरीक़े सां लाहे, माखी लाहींदे माखी खे केतिरो बि नुक़सानु पहुचाए, आम तौर ते सियारे वञणु वक़्तु धनारनि पारां झंग खे बाहि ॾेई साड़ण महिल भले खणी उन बाहि में माखी जा मखा सड़ी मरी वञनि, फसलनि ऐं बाग़नि में वेठल थोरे घरनि में वेठल माखी खे ज़हरीलनि दवाउनि जे फुआरे सां उॾारे मारे नास करे, माखी जा मस्कन ॿेला ऐं वण वॾे भींग करे या कंहिं ॿिए तरीक़े सां माखी खे नुक़सानु पहुचाए, कंहिं बि कानून जे न हुजण सबबु को पुछण वारो न आहे। ॿी झंगली या आबी जीवत, हैवानात ऐं निबातात खे नुक़सानु पहुचाइण जे हवाले सां त भले खणी को केस थियो हुजे या कंहिंखे ॾंड या क़ैद जी सज़ा आई हुजे, पर माखी जे हवाले सां अहिड़ो को बि सबूत नथो मिले। माखी जे हवाले सां केतिरियूं दिलचस्प ॻाल्हियूं मशहूरु आहिनि। मिसाल तौरु वण ते वेठल माखी में ऐं हेठि लोढ़े वग़ैरह में वेठल माखी जे मुक़ाबले में रस घटि हूंदो आहे, छो जो वण लुॾंदा रहंदा आहिनि ऐं उन करे माखी उते वेठल डिस्टर्ब थींदी आहे ऐं उन ते असरु पए थो। निम में वेठल माखी अखि जे इलाज हिकमत जे हवाले सां सभ खां बहितर लिखबी आहे। अख में वेठल माखी लाहिण में सभिनी खां सवली हूंदी आहे, उन करे ई चवणी मशहूरु आहे त जहिड़ी अख जी माखी हुजे। हिकु हंधा उॾामी ॿिए हंधि वेंदड़ माखी खे विहारण लाइ उन ते पाणी छॾिबो आहे या वरी के माण्हू उन ते जूतो ऊंधो करे बि उछलींदा आहिनि। माखी बि मौसम जी मुनासिबत सां गर्मी में ॾखण ते ऐं सियारे में उतर ते वेंदी आहे। इहो अजीब इत्तेफ़ाक़ आहे त जंहिं साल चवंदा आहिनि त फसल सुठा थींदा आहिनि, उन साल माखी घटि हूंदी आहे ऐं जंहिं साल माखी घणी हुजे उन साल फसल सुठा न बि थींदा आहिनि। सरह जी माखी पीली ऐं थोरी थधि ते ॼमी वेंदी आहे, उन में ख़ुशबू बि सरह जहिड़ी हूंदी आहे, जॾहिं त बबुर जी माखी थोरी कसारी हुजे थी। बहार जी मौसम जी माखी ज़ाइकेदार हूंदी आहे, छाकाणि त हुन मौसम में हू गुलनि मां रस चूसींदी आहे। सरो जे पछाड़ी या सियारे जे शुरू में माखी बेज़ा लाहींदी आहे, तंहिं करे सियारे में उन में रस घटि हूंदो आहे। छाकाणि त मखियूं सीअ जे करे रस घणो इस्तेमालु कंदियूं आहिनि, त मानारे में संदन बच्चा बि परवरिश जे मरहलनि में गुज़रंदा आहिनि। ईअं सियारे जी पछाड़ीअ में जॾहिं बच्चा वॾा थी वेंदा आहिनि त हू उन जाइ तां उॾामी वेंदी आहे, जॾहिं त माखी लाहिण जी सूरत में हू ॿिए ॾींहुं उतां उॾामी वेंदी आहे। सांगड़े जे मशहूरु हकीम मरहूम बाने खान चांडे जे बकौल त माखी सिधो 150 खनि बीमारियुनि जो इलाज आहे, जॾहिं त 250 खनि बीमारियुनि में ही ॿियनि शयुनि जी मिलावट सां इलाज तौरु इस्तेमालु कबी आहे।
माखीअ जो ज़िक्र क़ुरान शरीफ़ ऐं हदीस में बि मिले थो। लोढ़नि में वेंदड़ माखी खे वधीक तहफ़ुज़ मुयसर हूंदो आहे, पर अॼुकल्ह लोढ़नि जी रवाज घटिजण करे माखी जो अॻूणो बचाव उहो न रहियो आहे। अॻे माखी विकिणी चङो नाणो कमाइबो हो त तोहफ़े तौर बि ॾिनी वेंदी हुई, पर हाणे ॿियनि शयुनि में मिलावट वांगुरु माखी में बि मिलावट आम थी वई आहे। अॻे नंढी मख वारी माखी सिंध में वधीक हूंदी हुई, पर गुज़िरियल 20 खनि सालनि खां वॾे मख वारी पंजाब वारी माखी अची मुंहुं कढियो आहे, जेका रस में त वधीक हूंदी आहे, पर आम तौर ते एतिरी पसंदि न कई वेंदी आहे। उन जा मखा बि वॾा ऐं तमामु घणा ज़हरीला ऐं ख़तरनाक हूंदा आहिनि, जिन जे ॾंगण सां केतिरा ई माण्हू मौत जो शिकार थी चुका आहिनि। नंढी माखी मुख़्तलिफ़ गुलनि मां रस चूसींदी आहे, जंहिं करे उहा वधीक बहितर माखी तसवर कई वेंदी आहे, जॾहिं त वॾी मख वारी माखी मिठियुनि शयुनि मसलन कमंद वग़ैरह ते वधीक वेंदी आहे ऐं उन मां बि रस चूसींदी आहे। मखी ॿेले ते नाले पवण जे हवाले सां बि माखी वारी रवायत मशहूर आहे। सांगड़ में नारे भरिसां मशहूर मखी ॿेले ते इहो नालो पवण जे आम तौर ते इहा वजह ॿुधाई वञे थी त उन इलाइक़े में घाटे झंग ऐं ॿेले जे करे उते माखी जाम हूंदी हुई, जेका ख़रीद करण लाइ ॿियनि इलाइक़नि मां ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू बि हिते ईंदा हुआ। उन्हनि पारां माखी खे मखी चवण ऐं सॾण सबबु इन इलाइक़े यानी मखी जो नालो माखी जे करे बदिलजी माखी मां फिरी मखी थी वियो। इहा ॻाल्हि उन करे घणी सही नथी लॻे त जेकॾहिं लफ़्ज़ माखी मां फिरी मखी थी सघे थो त पोइ आम मिलंदड़ माखी खे बि मखी सॾियो वञे हा, पर ईअं न आहे। माखी खे अॼु बि माखी सॾियो वञे थो ऐं मखी खे मखी सॾियो वञे थो। इहा ॻाल्हि सही आहे त मखी में माखी जाम हूंदी हुई, पर ॿेले जो नालो मखी जी घणाई जे करे न, पर उते थींदड़ हिकु क़िस्म जी ख़तरनाक मख जे करे पियो आहे। मखी जे लाइक़े आजे जो दड़ो जो पुराणो ऐं अबनि ॾाॾनि खां रहाकू लेखक ऐं समाजी कारकुन दोस्त सादिक हासकिली जो वालिद चाचो अली मोहम्मद ॿुधाए थो त आजो संदन ॾाॾो हो। उहा मख तमामु ज़हरीले ऐं ख़तरनाक हूंदी हुई, जंहिंजा अॼु बि केतिरा ई मक़ामी गवाह मौजूद आहिनि। हुर तहरीक ऐं जमड़ा खोटजण बाद हिते हाणे आबाद कयल फौजियुनि जी अक्सरियत बि उन मख जे ख़तरनाक हुजण बाबति केतिरा ई किस्सा ऐं कहाणियूं ॿुधाए थी। उन मां ज़ाहिर आहे त हिन इलाइक़े ते इहो नालो मखी जे नाले जे फिरी मखी थियण सबबु न, पर उन ख़तरनाक मख जे करे पियल आहे। अॼुकल्ह मखी ॿेले जो सेंटर या विच यूनियन काउंसिल ऐं देह खडवारी जो ॻोठ घोड़ी वारो दड़ो या डंड भरिसां लाइक़ जमाली चयो वञे थो। उन खां अॻु पक्सरी खां मथे मौजूदा चोटारी डेम वारो इलाइक़ो मखी ॿेलो वञी बचियो हो, पर हाणे उहो इलाइक़ो डेम अंदरि अची चुको आहे। मखी जो सॼो इलाइक़ो माखी जी घणाई जे करे ॾेह परॾे में मशहूर हो। हिकु वण में ॿ ॿ टे माखियूं वेठियल हूंदियूं हुयूं, जिन में किलो खां 2 किलो ताईं माखी मिलंदी हुई। माखीअ खे इंसान खे अलावा ॿिया केतिरा ई जानवर पखी शौक़ सां खाईंदा आहिनि, जिन में गिदड़ कमंद ऐं वणनि में वेठल माखी लाइ खाईंदो आहे, ऐं डिघी पुछ वारो मता पखी बि माखी खाइण जो वॾो शौक़ीन हूंदो आहे। माखी लाहिण जो बाक़ाइदे हुनर आहे। ॿियनि कमनि या हुनर वांगुरु माखी लाहिण बि हिकु फन आहे। हर अहिड़ो गहिड़ो सुठे नमूने माखी नथो लाहे सघे। आमतौर ते माखी लाहिण जो बहितरीन टाइम मंझंदि 12 धारे खां पोइ वारो टाइम ॿुधायो वञे थो। सुबुह शाम थधि जे करे माखी ॻोढ़ो थी वेठल हूंदी आहे ऐं हुन में उन वक़्तु रस बि घटि हूंदो आहे। असलोकी या मक़ामी माखी मेंह जे छिणे जेको ॿियनि छिणनि खां वॾो हुजे, जे दूंहें सिगरेट जे दूंहें हथनि पेरनि ऐं मुंहं ते कपिड़ो ॿधी फूक वग़ैरह दिलाइबी आहे। कुझु सालनि खां हिते आयल नई वॾी माखी लाहिण लाइ उन जे मानारे में अन्न जी ॿोरी मां अन्न जाचण लाइ इस्तेमालु थींदड़ परखी जे हेठियां पाइप ॿधी उन खे मानारे में लॻाए ऐं पाइप खे बाल्टी में विझी अटकल सां रस कढिबो आहे। मक़ामी माखी जो रस आमतौर ते 2 खां 3 किलो ताईं, जॾहिं त नई आयल माखी जो रस मण अधु मण ताईं बि थिए थो। नई आयल माखी जंहिंजो मानारो ऐं मखा मक़ामी जे मुक़ाबले में वॾा थियनि था, उहा ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे। उहा लाहिण दौरान या खस करण ते जॾहिं चिड़ी पवे थी त पोइ मच्छर थी पवे, जंहिंजा केतिरा ई मिसाल हर हंधि मौजूद आहिनि। उनखे लाहिण लाइ सॼे जिस्म खे सवले नमूने ढकणो पवे थो। माखी जे ॾंग जो इलाज। मक़ामी माखी जे ॾंगनि ते सभ खां पहिरीं लाथल माखी मां अंगर ॿोड़े रस खे ॾंग वारी जाइ ते हणबो आहे, पर शर्त इहो आहे त उन रस मां अॻु में कंहिं बि अंगर वग़ैरह न ॿोड़ी हुजे। ॾंग वारी जाइ ते घासलेट ऐं लूण बि मखबो आहे। सोज करे वियल जाइ ते उस में गरम थियल ठिकरियूं या बाहि में गरम कयल ठिकरियूं, पत्थर या कपिड़े जो सेक ॾिबो आहे या टाकोड़ कबी आहे। माखी लाहिण जी मुंद।
माखी उमूमन 8 खां 10 महीने में लाइबी आहे। सियारे ऐं बरसात में ही रस खणी ईंदी आहे। माखी लाइण जो धंधो कंदड़ मोहम्मद ज़ुबैर तूर जे बकौल त माखी लाइण खां अॻु उनखे ॻोल्हण में वॾो फन आहे। हफ़्ती मक्खन या भुणनि जी अचवञ ॾिसी माखी वेठल हंध जो अंदाज़ो करे वठंदा आहिनि। हू माखी जो हंधु हवा में उनजी ख़ुशबू सूंघे बि लॻाईंदा आहिनि। मेण ऐं मानारे जा कम या फ़ाइदा। माखी जो मेण ऐं मानारा बि केतिरनि ई कमनि में कमु ईंदा आहिनि। मोची टोपो ॾियण लाइ साफ़ कयल मेण जे ॻोढ़े मां धागे खे रगड़े पोइ टोपो ॾींदा आहिनि। मेण में तावीज़ वग़ैरह बि बंदि कबा आहिनि त जीअं उन्हनि खे पाणी वग़ैरह न लॻे ऐं हिफ़ाज़त सां रहनि। जोगी मुरलियुनि ऐं बीननि जे जोड़नि खे बि मेण सां बंदि कंदा आहिनि। लंघा सुरंदे जी गज़ीअ खे मेण में रगड़े पोइ सुरंदे सां हलाईंदा आहिनि। मेंह जे घणे पची पियल थणनि खे आख़िरी इलाज तौरु खखरनि या माखी जे मानारे खे साड़े उन में तेल मिलाए थणनि ते मखबो आहे। माखी भाग निभाग। अॻे माण्हू घर में वेठल माखी खे वस पुॼंदे न लाहींदा हुआ। उन्हनि जे बकौल त माखी भाग जी निशानी आहे ऐं उहा जंहिं घर में वेहे थी उहो भाग वारो आहे ऐं घर में वेठल माखी खे उॾाइण ऐब सम्झो वेंदो हो। असली नकली माखी में फ़र्क़ु मालूम करण जा तरीक़ा। ॿियनि शयुनि वांगुरु माण्हुनि माखी में बि मिलावट करणु शुरू करे छॾी आहे, जंहिंखे मालूम करण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। माखी में लूणु मिलाइण सां जे ज़ाइको लूणु वारो थी वञे त माना माखी नकली आहे। माखी जो फुड़ो अख़बार या ॿिए कंहिं कागज़ ते हारण सां जे असली माखी हूंदी त फुड़ो हेठि कोन सिमंदो। जे नकली पाणी मिलियल हूंदी त कागज़ सिमी फाटी पवंदो। माखी मां तीली ॿोड़े ॿारे ॾिसण सां असली माखी वारी तीली ॿरी पवंदी ऐं नकली पाणी मिलियल माखी वारी तेली पुसी पवण जे करे ॿरी न सघंदी। माखी खे गरम करण सां जे मिठाण ख़तम थी वञे त माना माखी असली आहे। के माण्हू ॼमियल माखी खे नकली सम्झनि था, पर असल में माखी जो ॼमण असली नकली सां न पर मौसम जे हिसाब सां हूंदो आहे। उनखे वधीक आज़माइण लाइ ॼमियल माखी वारो शीशो गरम पाणी में ॿोड़िजे। जेकॾहिं माखी पघिरजी वञे असली ऐं जे न पघिरजे त माना नकली आहे। माखी जे हवाले सां खुड़सारियूं चवणियूं ऐं पहाका मिलनि था। मिसाल तौरु आहे अक जी माखी माना कम सफ़ा को सवलो आहे। ऐं सवले कम जे हवाले सां इहा चवणी ॾिबी आहे। माखी जहिड़ो मिठो, माखी खां बि मिठो, माखी जहिड़ो माण्हू वग़ैरह। मिठाई साहब खे जिन जानवरनि पखियुनि ऐं जीत जहिड़नि मुख़्तलिफ़ ख़ासियतनि जे करे मुतासिर कयो उन्हनि में माखी बि हिकु आहे। माखी जे हवाले सां मिठाई साहब सुरखंबात में केतिरा ई बैत आहिनि। मिसाल तौरु सॼण माखीअ मंद कौड़ा थिया न कॾहिं। कुझु हुजे पर जीअं ॿियूं केतिरियूं मक़ामी शयूं आहिस्ते आहिस्ते वजूद विञाए रहियूं आहिनि, तीअं ख़ासि करे असली नंढनि मखनि वारी माखी बि ॾींहों ॾींहुं घटिजी रही आहे, जंहिंखे बचाइण लाइ घुर्बल कानून साज़ीअ जी सख़्त ज़रूरत आहे। काश वाइल्ड लाइफ खातो उन तरफ़ थोरो ध्यानु ॾे ऐं कानून जोड़े त माखी जो बचाव मुमकिन थी सघे थो। माखी जी हिफ़ाज़त लाइ कानून साज़ीअ जी ज़रूरत। इन उनवान तहत हिन काराए ते, हिन लाभाए ते, हिन मालूमात सां भरपूर रेडियो कॉलम खे पाण ॿुधी रहिया हुआसूं नवाज़ कुंभर जे आवाज़ में। संदसि लिखियल रेडियो कॉलम अवां ते पहुतो ऐं मूंखे त ॾाढो मज़ो आयो ऐं ॾाढो दिलचस्प लॻो। जॾहिं मूं हिनखे पढ़ियो हुयो, जॾहिं इहो छपियो हुयो, तॾहिं बि ॾाढो दिलचस्प लॻो हो। ऐं यकीनन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामईन जे लाइ बि असां हिनखे रिकॉर्ड करण जो इतमाम कयोसीं त मूंखे उमेद आहे त तव्हांखे बि ही कॉलम ॾाढो काराइतो लॻो हूंदो। प्रोग्राम सूरज शाखूं कढियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं।